सुणियो नातू पढ़ियो हिनत मां बाहर आयल मेहमान खतीब जवाब मुजाहिद इस्लाम फसीहुल लिसान हजरत मौलाना साईं मोहम्मद इब्राहिम मेखे साहब की गुजारिश का खिताब फरमाएं नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा शाने अहले बैत शाने कुरान चमन चमन गली गली चमन चमन गली गली नारे तकबीर सुभान अल्लाह अल्लाहु अकबर वला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم محمد رسول الله والذين معه أشداء على الكفار رحماء بينهم أشداء على الكفار رحماء بينهم تراهم ركعا سجدا يبتغون فضلا من الله ورضوانا يبتغون فضلا من الله ورضوانا يبتغون فضلا من الله ورضوانا سيماهم في وجوههم من أثر السجود ذلك مثلهم في التوراة ومثلهم في الإنجيل صدق الله العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما ईमानी जज्बे साथ बुलंद आवाज़ से सलाम शरीफ पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना
محمد النبي الأمي وعلى آله وصحبه وبيته وبارك وسلم وصلى كذلك على جميع الأنبياء والمرسلين وعلى آلهم وأصحابهم وآل بيتهم وذرياتهم أجمعين. الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ولا ضد له لا شريك له ولا ضد له ولا ند له ولا مثل له ولا مثيل له ونشهد أن سيدنا وسندنا ونشهد أن سيدنا وسندنا حبيبنا وحبيبنا ونبينا محمدا عبده ورسوله الذي أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا صدق الله العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين.
वरी ॿीहर दिल जी गहराइनि सां सलाह शरीफ़ करो। सभा आवाज़ ही नथा करो। बुलंद आवाज़ सां पढ़ो, थकी पिया लॻे थो। अल्लाह से तव्हांजी उमिरनि में, तव्हांजी सिहतनि में, तव्हांजे बचनि ॿारनि में बरकत नसीब फरमाए। रब साईं तव्हांखे चूंडियो आहे पंहिंजे घर जे लाइ, पंहिंजे क़ुर मजीद जी महफ़िल लाइ। सुस्त थी न वियो, चुस्त थी वियो। सभु बुलंद आवाज़ सां सलाह शरीफ़ पढ़ो। या तो कुरान मजीद की बरकत। तव्हां हिकिड़ो घोट थिया हूंदव उमिरि में की अल्लाह साईं वरी वरी घोट कंदो आहे। हाफ़िज़नि खे बि वरी वरी घोट कंदो आहे। हाफ़िज़ कहिड़ो आहे? साईं बि घोट थियो हूंदो हिन उमिरि में। कॾहिं पारायो साईं खे? सुभाणे साईं जुड़नी आए माशाअल्लाह। बुलंद आवाज़ से सलाह शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदन नबील उम्मी व अला आलिहि व सहाबिहि वलुबैदी वबारक वसल्लम वसल्लक अला जमील अंबिया वल मुरसलीन वला आलिहिम वसहाबिहिम वलुबैदिहिम वज़ुर्रिय्यातिहिम अजमईन। अजीज़ान गिरामी, मुंहिंजा बुज़ुर्ग ऐं भाइरो, अॼु अल्लाह ताला पंहिंजो वॾो फज़ल फरमायो जो पंहिंजे घरड़े मस्जिद शरीफ में विहारे वरी पंहिंजे क़ुर मजीद जे ॿुधण ऐं ॿुधाइण जी सआदत बख़्शी वरी अहिड़े मौक़े ते गॾियो जंहिं मौक़े ते असांजे साईं असांजे बुज़ुर्ग सॼे क़ुर मजीद जो ख़त्म पूरो कयो आहे। इंशाअल्लाह ताला ये अॼोकी असां तव्हांजी गरजाणी क़यामत जे ॾियारे तव्हां असांजे लाइ माफ़ी ऐं निजात जो ज़रियो बणी। हर माण्हूअ खे मस्जिद में अचणु नसीब न थींदो। हर माण्हूअ खे क़ुर मजीद वारी महफ़िल नसीब न थींदी आहे। हर माण्हूअ खे हेड़े भले भलारे प्रोग्राम ख़त्मुल क़ुरान जे मौक़े ते दुआ नसीब न थींदी आहे। तव्हां वॾनि भागनि वारा हो, बख़्तनि वारा हो जो अल्लाह ताला तव्हांखे चूंडे पंहिंजे घर में विहारे पंहिंजी क़ुर मजीद वारी महफ़िल नसीब फरमाए, ख़त्मुल क़ुरान वारी दुआ नसीब फरमाए। इंशाअल्लाह ताला अल्लाह से तव्हांजा बेड़ा ही पार फरमाए। जहिड़े नमूने सां बौद्धार ऐं सरदार रईस खान जिन को राज़ी थींदा आहिनि उनखे घुराए पंहिंजी कचहरी में विहारींदा आहिनि, पंहिंजे ओताक में विहारींदा आहिनि। अहिड़े नमूने सां अल्लाह ताला बि जिन माण्हुनि खां राज़ी थींदो आहे त उन्हनि खे घुराए पंहिंजे घर मस्जिद शरीफ में विहारींदो आहे। को बौद्धार, को सरदार, को रईस, को खान के राज़ी थींदा आहिनि त उन्हनि खे घुराए पंहिंजी कचहरी में विहारींदा आहिनि। अहिड़े नमूने सां
अल्लाह ताला भी जिन बारन को राजी थियो तो उनके घुराए पाने कुरान मजीद वाली कचहरी ये वरी खत्म अल कुरान वाली दुआ तो एड़ी दुआ आया जो नबी से फरमायो जो कुरान मजीद जो खत्म करी अल्लाह ताला को दुआ दो वरी इनफरादी या इज्तिमाई अल्लाह ताला उन समूरन जी दुआ कबूल दो फरमाए छो त इन दुआ में रहमत जा मलाइक भी शरीक थींदा आहिनि उहे भी सब आमीन चवंदा आहिनि अल्लाह ताला उन्हनि जी आमीन जे सदके ख़त्म अल कुरान जी बरकत सां समूरन जी दुआ कबूल फरमाए माता है के मुबारक हुआ इंशाअल्लाह ताला मरण जे टाइम ते ताके मलाइक मुबारक सुभान अल्लाह कुरान मजीद जा आशिक़ कुरान मजीद जा परवान कुरान मजीद जा पतंग आज ने दुनिया जहां में शरीर है अल्लाह ताला जे मलाइका के मुकरिम ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफू वला तहज़नु वअबशिरू बिल जन्नह वअबशिरू बिल जन्नह वअबशिरू बिल जन्नह जरे कुरान मजीद जा परवाना इन फानी जान के शरीर उन टेम ते इज़राइल दी दुआ साकरन जे लाए पर जमे गफीर वली जमात रहमत जे मलाइका इंडिया हेडो हज़रत इज़राइल कुरान जे परवाने जो साकर दो दुआ हेडो प्यार रहमत जा मलाइका के खुशखबरी बिस्तजी दींदा वेंदा चौदा ला तखाफू वला तहज़नु वअबशिरू बिल जन्नह यार पेशान नदी जाए अल्लाह ताला कुरान जे सदके तुझी कब्र भी बिश्त जो बाग बनाया या आखिरत में भी अल्लाह ताला जन्नत में तुझे लाश सोना जो बंगलो तैयार करे छड़ियो ता कमायो कुरान मजीद जा परवान ता कुरान मजीद जा आशिक़ दुनिया आखिरत में आसूदा थी सुभान अल्लाह कुरान मजीद में अल्लाह ताला फरमाया अय्युहन्नास इन्ना खलक़नाकुम मिन ज़करिन व उन्सा वजअलनाकुम शुऊबन व क़बाइल लितआरफू इन्ना अक्रमकुम इंदल्लाहि अत्क़ाकुम अल्लाह फरमायो बराबर मां इंसान में मर्द भी पैदा किया बराबर मां इंसान में मायों भी पैदा किया बराबर मां इंसान में अच्छा कारा भी पैदा किया बराबर मां इंसान में कोई जातों कबीला पाड़ा भी पैदा किया पर अल्लाह फरमायो मुझे प्यार वाली नजर मुझे रहम वाली नजर मुझे कुर्ब वाली नजर मुझे इज्जत वाली नजर के मर्द देना है के माई देना है के अच्छे देना है के कारे देना है और के कौम जात कबीले पाड़े देना है सही भला कहते तुझे प्यार वाली नजर कुर्ब वाली नजर इज्जत वाली नजर रहम वाली नजर फरमाए इन्ना अक्रमकुम इंदल्लाहि अत्क़ाकुम जिनके सीनन में कुरान मजीद जेके कुरान मजीद जा आशिक़ जेके कुरान मजीद जा परवाना जेके कुरान मजीद जा पतंग बणया हाफ़िज़ बणया आलिम बणया कुरान मजीद जा आमिल बणया दुनिया में भी अल्लाह से
ये वडे वाला प्यारा पर कबर क़यामत में भी अल्लाह ज़ैन दे लाए वडी इज्जत जो इंतजाम करे शरीर ज़बान अजीजो अल्लाह के प्यारा है ना कुरान वाला सुभान अल्लाह केर प्यारा है ना माल वाला ना कुरान वाला जमीन वाला ना है आपको मुइल्ला जोए कबीलाए बराला व सुनान बलाना के भी गोमने मतो भोगिया के इज्जत नहीं के भी अच्छे के कारे जे मतो इज्जत नहीं के भी जमींदार के हार ये जे मतो इज्जत नहीं सही बला के इज्जत के इन शराब अमती अमलतुल कुरान इज्जत दा कुरान मजीद रखी मुझे कने अच्छे जे सीने में कुरान मजीद आयो वो इज्जत वारो बनी जे कने के कारड़े जे दिल में कुरान मजीद आयो वो इज्जत वारो बनी हज़रत बिलाल जी इज्जत जा चर्चा दा गया वना साजे करे हज़रत बिलाल के दो मान नसीब दो साजे करे दो शान नसीब दो साजे करे हज़रत बिलाल एडी मंजिल ते बगू जो मेरा जवारी रात मुझे प्यारो मोहम्मद करीम जने मिस्त जे सिर ते वा हज़रत बिलाल जी जो आवाज पे बुधाई साईं फरमायो आज मालूम है तेरी जुटे जो आवाज जिसे ताज गुलाम हज़रत बिलाल जी जो आवाज घुमे दमके जी गिरने घिटन में दो पर अल्लाह से तागे है ना मेरा जवारी राज मिस्त में बिलाल जी जो आवाज तो बुलाए साईं फरमायो आज मालूम है एडी बिलाल के कदम मिलिया जिसे कुरान जे जरिए आए ताड़ो आए तो चारो मान जो पुचारो आए तो जुबान जो बात वार तो घुनी घुनी तार आए तो गरीब मिस्कीन पर कुरान मजीद सच जुड़वा अल्लाह ताला ने इज्जत वारो पायो तो जो अल्लाह हज़रत बिलाल जे गुमा जो आवाज बिस्त में हलाई सुभान अल्लाह अल्लाह जी नजर में इज्जत वारो वो ना है जो बड़ी सनवाए सामने सोन दी अल्लाह जी नजर में इज्जत वारो वो ना है जो गोरी कौम में कबीले वालो जी अल्लाह जी नजर में इज्जत वारो वो ना है जो गोरी माल मिल्कियत वालो जी मुजाहिदो अल्लाह जी नजर में इज्जत वारो तो कुरान वारो सुभान अल्लाह ओए मर अल्लाह के प्यारा जे के कुरान मजीद जाश ओए मायो अल्लाह के प्यारो जे के कुरान मजीद जो दरवाने ओए कुमा अल्लाह के प्यारो जे के कुमा कुरान मजीद जो दरवाने इन्नल्लाह यरज़ु बिहादल किताब क़वामन व यज़उ बिही आखरीन नबी ने फरमाया केतरी कौम जिनके को सुञाणी तो न हो पर कुरान मजीद लांच बिड़ा तो कुरान मजीद लांच बण जे करे अल्लाह ताला उन कौमन के वडी इज्जत वारो बणाए छड़ियो ऐ साईं फरमायो केतरी दुनिया में इज्जत वारो कौम सदाण वारो पर कुरान मजीद के पुछण हुंद अल्लाह जान के रुसवाए ख्वार बणाए छड़ियो हां कौम में उहे अल्लाह के प्यारो जिन कौमन में हाफिज पैदा दिया जिन कौमन में आलम पैदा दिया जिन कौमन में कुरान जा आशिक खुद के परवाना है अमल पैदा दिया समीना व अताना गुफरानक रब्बना व इलैकल मसीह
नालो निशानी नो लिखजो हुयो बाबा साईं आलम जो कुरान मजीद जो फेर कुल कुर्श ताईं पुजाए अल्लाह ताला बाबा साईं की तो वॾी इज़त नसीब फरमाई पर बाबा साईं जे सदके ज़ात में खन के इज़त नसीब थी अगे केर जोगिन ना मिलदो हो केर भाकुर पाइंदो हो जोगिन सा का भी जोगिन जी हैसियत नहीं इल्लत नहीं हिन साने मौजूदा दौर में रखियो हज़रत मौलाना सुबतुल्लाह जोगी साहब जोगिन में आलम पैदा थियो वनी तो वनी इज़्ज़त माण्हुनि जी ज़ियारत लाइ सिकंदा माण्हुनि सां मिलण जे लाइ सिकंदा माण्हुनि जे वाइल ॿुधण लाइ तड़पंदा माण्हुनि सां मुसाफ़िर करण लाइ परेशान माण्हुनि सां भाकुर पाइण लाइ तड़पंदा पर अल्लाह इन के जोगी साहब जे सदके ज़ात जोगी जी इज़्ज़त करे छॾी ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाइरो दुनिया जे मौजूदा हिन दौर में या केरु क़ौम जोगी जी पर जोगी साहब के जे करे अल्लाह जी ज़ात जोगी खे वॾे शान ऐं मान वारो बणाए छॾियो मौजूदा दौर में ये जोगी जी ज़ात घटिया हुई माण्हुनि खे घटि नज़र सां ॾिसंदा बाबा माण्हू फरमाईंदो असां वेंदासीं जलसनि ते बि माण्हू पुछा कंदा साईं जोगिनि सां हथ मिलाइजे साईं जोगिनि सां ॻाल्हाइजे साईं जोगी मुस्लमान कनि काफ़िर माण्हुनि खे इहो बि पतो न हो त को जोगिनि में मुस्लमान बि आहिनि माण्हू त सभिनि जोगिनि खे काफ़िर करे वेठा पर अल्लाह हिकिड़े जोगी साहब के कुरान मजीद जो इल्म नसीब फरमायो उन जी तो वॾी इज़त थी पर ज़ात जोगिन की इज़त नसीब मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाइरो इज़त कुरान मजीद जे आलमनि खे इज़त कुरान मजीद जे हाफ़िज़नि खे इज़्ज़त कुरान मजीद जे आमलनि खे ये आमल न जेके तावीज़ दा वेठा करे माण्हू एड़ा चरिया थी विया आहिनि जो आमिल उन्हनि खे था चवनि जेके तावीज़ दा वेठा आमिल उनखे चइबो आहे जेको कुरान मजीद ते अमल करे छा ते ॻाल्हायो नथा अमल करे हे जेके तावीज़ था लिखनि ये कुरान मजीद ते अमल नथा कनि हे मिड़ई पंहिंजो वीचारा रिज़्क़ रोज़ी जो इंतज़ाम कई वेठा आहिनि हे साईं चिश्ती आहे हे साईं कादरी आहे हे साईं फलाणो आहे टीरो हे पटीरो अहिड़ा सिंगरा गिंगरा जी आमल थी वेठा आहिनि मुल्क खे लुटनि था फुरनि था माण्हू बि पैसा था अचनि उन्हनि वटि साईं 10,000 ॾियां थो बसि कमु करे ॾे साईं 20 थो ॾियां बसि भाड़ो कर देरि न कजांइ साईं 50 थो ॾियां बसि मुंहिंजो हे मसइलो हल कर अहिड़ो जे मोतबर हुजे हा त इहो पाण ॾींहुं राति तव्हांजे इंतज़ार में न वेठो हुजे हाणे असांजे पासे हिकिड़ो मेखो तयारु थियो आहे जेको पाण खे चिश्ती थो सॾाए मां नालो न खणंदुसि लक़ब ॿुधायांव अलाह ॼाणे थो जेके ॿुरी थो वञे न सिंगरो गिंगरो हाणे साईं वॾा लक़ब शकब ॾेई हेॾा इश्तिहार छापाया सॼे शहर शिकारपुर में हणाया अचो वॾो आमिल बसि वेठो आहे इंतज़ार में तव्हांजे पुॼण जी देरि आहे लुभिया ऐं माण्हू एॾा था अचनि घणी फ़र्क़ु आहे असां वटि 2 मिंट आयो फोन मथां फोन चवनि था मुतवर थी ॻाल्हाइबो मां हाली टाइम न आहे हाली मूंखे टाइम न आहे हाणे मूंखे टाइम न आहे मां चवां थुका खाईंदे हाणे मुतवर थियो
चरिया चरिया जी पाण खे आमिल था सॾाइनि ये आमिल आहिनि ई न जो जेके तावीज़ था लॻनि ये आमिल ये छा जा आमिल आहिनि ये नमाज़ में नथा पढ़नि ॾाढियूं कतराई वेठा आहिनि आमिल फुरफुरा लॻी पिया माण्हू ये वीचारो बीमार थींदो आमिल वटि जाली वटि ये जाली आमिल चवंदो साईं मां ख़ुशी नथो थियां डॉक्टर ॾेखारे ॾेखारे थको हे बि चवंदो भला ॾे रुमाल त मां ॾिसां रुमाल वठी अटकल तो ॿुधायां हिननि जाली आमिल पोइ ईअं वक़्तु वञी ईअं करे वरी ॿेर फुकारा वरी साईं छा थियो तोखे त वॾो जादू आहे ॼाण मोए जट जा पुट खणी आ 30,000 रुपया इलाज कयो हे चवंदो साईं मां ग़रीब मां मिस्किन हाणे ग़रीब हल ओॾे डॉक्टर ने लख था पढ़ाया हिते 30,000 न था आख़िर जो साईं भला इलाज करो 30,000 तोखे ॾींदुसि 30,000 बि फुराईंदो डूंगरो बि पंहिंजो ऊंधो कई पियो ये कुरान मजीद मुझे सामू पियो आहे मुंहिंजी माइट आहिनि वेचारी वाह मुंहिंजी मरी रहणी छे तो मूं ते जादू थियो आहे तो असांजो भाउ बि इहो कमु कंदो आहे पर जाली नमूने सां न असली तरीक़े सां पढ़ाई कंदो आहे असुल तरीक़ो आहे त जिन वारे मरीज़ ते ॿिए पढ़ाई पोइ जेकॾहिं जिन हूंदो हुन में ज़ाहिर थी पवंदो जादू वारो हुजे हा जिन कंदो आहे पढ़ाई हुनजो पढ़ाई के असांजे भाउ त असांजी माइटाणी खे चई त मां लिखी थो ॾियां तोखे कुझु बि न आहे न जादू ॾी न जिन जो असर ॾी वञी इलाज कराए हिनखे पोइ बि पक न पई वई ॿिए आमल्याणी जे माईअ ते हुन चयो तोसां त ज़ुल्म लॻो पिया वारो कर देर न कर खणी आ 50,000 त कयां इलाज 7 पढ़ायूं थी घणियूं पढ़ायूं 7 हुन चयोसि मां ग़रीब आहियां कुझु रिया चई भला ग़रीब आहियां त 5 छॾिया न ॼणो पाॾो थी वठी चई भला 5 ॿिया छॾिया विया 40 चङा विया चई भला हाणे अञा रियाज़ थी कराए त भला 5 ॿिया 35 बसि मां न अल्लाह जी ज़ात जो कसम 35,000 बि फुराए वेचारी उहा ई बीमार लॻी पई आहे क़ुरान छॾींदो त दर बदर थींदो ठोकरा खाईंदो वॾे मां वञी शफाया त क़ुरान मञींदा चो चो परेशान थियण वारो और जिन्नात जे असर में ज़मीन थियण वारो शो मायूस थिया शो था जाली आमलन वटि पंहिंजा पैसा घुरायो हे रहमत ऐं बरकत वारो क़ुरान मजीद तव्हां असांजे घर में मौजूद आहे नबी साईं फरमायो जंहिंखे वहमदे त मूं ते जादू आया जिन जो सलाम साईं फरमायो वो मर्द औरत रोजाना रोज फजर नमाज के बाद में 3 दफा कुल अल्लाह शरीफ पढ़ 3 दफा कुल औज़ु रब्बिल फलक पढ़ 3 दफा कुल औज़ु रब्बिल नास पढ़ ओ 5 हथन दे फूके
फूके सारे जिस्म दे तो गुमान साइन फरमायो इंशाअल्लाह ताला मां मोहम्मद करीम करम दी दुनिया जे करे जादू जो सरोंदो जिन्न जो सरोंदो आ मुझे प्यारे नबी फरमायो 40 दिन अंदर 40 रात अंदर कुरान मजीद जी बरकत सावा सर्वर दो न मानोगे न जिन्न जादू मन जात नसीब दी पाण कुरान न पढ़दा बाकी तावीज़ में पैसा फरे ओ मुझे आवाज है मुझे अल्लाह बड़ा दया वाला मांगे वह बात मुझे घर में से बात सैयद फरमायो साथे के तालिया लिए कुरान शरीफ सूरह बकरा जी तेज आवाज में तिलावत क्यों मुझे आका सैयद मुझे रब दया वाला मौजा मिला जो जिन शैतान भी ताज घर में रह सके हे करम करें कुरान मजीद हे पावला कुरान मजीद वैज़ा ज़करत रब्बक बिल कुरान वहदम वल्लव वला अदबार नुफूरा सोचण जी ये यार तो जिन सुठा अचनि असांजे घर में जिन असांखे सुठा वठनि असांजे अमड़नि खे असांजे भेनरुनि खे असांजे बचड़नि खे असांजे नियाणियुनि खे असांजी ज़ालुनि खे सुठा पकड़नि उन्हनि जो न असां न वड़ो न वास्ता न ॾेती न लेती न वापार न तिजारत को बि शो टंग अटकायूं पिया ओ मुंहिंजा मुंहिंजा दोस्त मुंहिंजा भाइरो जिन्न जे के शैतान होया जाया अज़लिया बदी दुश्मन है जिनन में सिर्फ शैतान भी न थव जिनन में मोहिंद भी थव जिनन में नमाज भी है जिनन में हाफिज भी थव जिनन में आलिम भी थव जिनन में कारी भी थव पर घणे भांगे जिन्न शैतान है घणे भांगे शैतान वो जेके शैतान है उहे असां समूरन इंसान जा दुश्मन ऐं खास तौर ते मुसलमान वो नबी से फरमायो जेको नमाज नथो पढ़े जंहिंजी ज़िंदगी में तिलावत कुरान शरीफ जी नाहे जंहिं घर में कुरान शरीफ जी तिलावत नाहे जंहिं घर में नमाज नाहे तो उन घर में उन माण्हू खे जिन शैतान जी हमलो था चला नबी सैयद भी लफ्ज़ फरमाया सैयद फरमायो जंहिं घर में कुरान शरीफ जी तिलावत नाहे नमाज नाहे वो घर वेराना मिसल कब्रिस्तान है माता हूं शादो के आद कब्रिस्तान में जिन रहंदा आहिनि जिन जे रहण जी जगह कहिड़ी आहे ॻाल्हायो कब्रिस्तान पोसा पाण पांजन घरन के कब्रिस्तान बनाए वेठा तो कीन जिन असांजे घर में घेरो कंदा कीन खड़ो जाड़ींदा जे करे तव्हां पांजन घरन में जिन्हनि खून निजात चाहियो था जे करे तव्हां पांजन घरन में फरद चाहियो था आराम चाहियो था सुकून चाहियो था त हिन रहमत ऐं बरकत वारे क़ुरान शरीफ जी आवाज़ खे बुलंद कयो अर्रहमान अल्लमल क़ुरान खलक़ल इंसान अल्लमल बयान जिन शैतान भजान चाहियो था तो कुरान शरीफ जी तिलावत जो इत्माम कयो नमाज़ पढ़ो ओ मुजाहिदी कुरान शरीफ ऐं नमाज़ जिन शैतान जे लाइ कुल मिलाइला नबी से फरमायो जिन कुरान शरीफ जी तिलावत थींदी आहे
जिन शैतान वो इलाको ही छॾे वेंदा आहिनि, वो बस्ती छॾे वेंदा आहिनि, वो कोठी छॾे वेंदा आहिनि, जिते क़ुरान मजीद जो वाइज़ क़ुरान अज़ीम जो आवाज़ बुलंद थींदो आहे। साईं फरमायो जेसी ताईं क़ुरान मजीद जो आवाज़ पुॼंदो आहे ओसी ताईं जिन शैतान मुल्क ही ख़ाली थी वेंदा आहिनि। ऐं मुंहिंजे आका साईं, मुंहिंजे रहबर साईं, मुंहिंजे प्यारे साईं फरमायो क़ुरान मजीद जे आवाज़ ते रहमत जे मलाइकनि जो नुज़ूल थींदो आहे। जेसी ताईं भी क़ुरान शरीफ़ जो आवाज़ पुॼंदो आहे ओसी ताईं रहमत जा मलाइक क़ुरान शरीफ़ जे सॼे उन इलाइक़े खे घेरो करे वेंदा। ऐं जिन्हनि जे अचण जी ॿी ॻाल्हि बि अथव, कहिड़ी? राग। नबी साईं फरमायो साज़ राग गाना इहे अथव जिन्हनि शैतान जी दावत। कंहिंजी दावत आहे? ॻाल्हायो नथा। असां ॾींहुं राति घर में राग हलाए वेठा आहियूं, गाना हलाए वेठा आहियूं, टीवियूं हलाए वेठा आहियूं। ॾींहुं राति असां राग ॿुधूं था, साज़ ॿुधूं था, गाना ॿुधूं था। पाण जिन्हनि शैतान खे सॾ था कयूं, अचो असांखे चिबिड़ो, असांजे घर में अचो, वरी पुरणियूं था कयूं वेठा। मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्तो, संभालियो पाण। कहिड़ा कहिड़ा तव्हां चाहियो था त जिन शैतान खां आज़ादी नसीब थिए? हथ मथे खणो त मां ॾिसां। घटि में घटि ॿ कम कयो। घणा? हिकु राग खां पाण खे बचायो, पंहिंजे घर घाट खे बचायो, ऐं नंबर 2 ते क़ुरान शरीफ़ जे आवाज़ खे बुलंद कयो। इंशाअल्लाह ताला जिन शैतान तव्हांजे वेझो ई न ईंदो। क़ुरान शरीफ़ पढ़णु मुक़ररु आहे। महीननि जा महीना, सालनि जा साल गुज़रींदा वञनि, को भी क़ुरान शरीफ़ पढ़ण लाइ तयार न आहे। आप सल्लल्लाहु टीवी जे गाए के साहब करम पर क़ुरान मजीद वेचारो महीने में सालन खाली मिट्टी में भरी आग को साफ करण लाइ तयार न आहे। एड़ी हालत ते या मुसलमाननि जी न असांजे घरनि में नमाज़ न असां में नमाज़ न असां में मुसलमानी न असांजे घरनि में मुसलमानी। मां हर वार में चवंदो आहियां त मुसलमान तमाम घणा आहिनि पर मुसलमानी कंहिं में थी नज़र अचे। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, मुसलमान चइबो ई न गया जेको अल्लाह ताला जी फर्मा बरदारीअ में ज़िंदगी गुज़ारे। मुसलमान चइबो ई न गया जेको प्यारे नबी जी ताबेदारीअ में ज़िंदगी गुज़ारे। कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी يهديكم الله ويغفر لكم ذنوبكم والله غفور رحيم. सदाई मुसलमान वरी ताबेदारी काफरनि जी वेठा यहूदियुनि जी नसारनि जी। अदा माता मुतशादो क्या असांजूं सूरतूं काफरनि जहिड़ियूं न कन नबी साईं जहिड़ियूं काथे न ॾाढ़ी खे कतरियूं वेठा आहियूं, कूड़ियूं वेठा आहियूं, जहिड़ो लॻो पिया ॾाढ़ी सारीअ सां। नबी साईं जा आशिक़, नबी साईं जा ग़ुलाम, नबी साईं जा पतंग, नबी साईं जा परवाना, अबू बकर सिद्दीक़, उमर फारूक, उस्मान गनी, अली मुर्तज़ा, हज़रत बिलाल सहेब ऐं अम्मार, सवाल सहाबा। छा ॾाढ़नि खे कतरायो? ॻाल्हायो न था फाथो नी। ओ मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा भाइरो, सदाई नबी साईं जा ग़ुलाम शादियुनि में वरी वॾा दोहले तमाम दमदमा लॻी विया, दल दल।
हां रे हां ना माता कुछ तो क्या नबी से ये गुलाम अबू बकर सिद्दीक उमर फारूक उस्मान गनी अली रज़ियल्लाहु सवाल साहबा मा के ये शादी जो मौके ते दूर हो जाया गला भी ना राग हलवाया तो सदाएं तो नबी से ये गुलाम नबी ने फरमाया ज़य्यनु मजालिसकुम बिल कुरान साइन फरमाया जले भी अल्लाह ताके को खुशी वालो मौके नसीब फरमाए तो मौके के अल्लाह जे कुरान मजीद का सिंगार जो दुनिया में भी महफिल के प्रोग्राम के चार चंद लगे है आखिरत में भी हुआ महफिल वो प्रोग्राम ताजे लाए माफी नजात जो यो बनी को ज़य्यनु मजालिसकुम बिल कुरान साइन कुरान दा महफिल दी गयो ये वरी दो नंदा रागन था अन्या महीनों की शादी में MP3 एको साउंड पुजियो सही हां ना MP3 यारो हो दो लजे दो बलावरी और खन में कोठे दे दा एड़ो शौक तो पाण हलायो पाण बुधो सबला छजे पाड़े वाला के चौथा जोरी बुधरायो डम डम आ लगी भैया डम मथोई चेते दा देखना फाटे वाले शैतान भी में लगे तो मां चवना लोगी मौलवी बंदी करन अल्लाह जाने तू ने शादन वाला प्रोग्राम लाग खत्म थी परवतन दा मौलवी सवारा भी हजार जे नोट दे तिरकदा इंडिया जे पासे दे मौलवी में बंदी किया एगो गोठा वडो इंडिया में मुसलमान जो ते सभनी मौलवी पाण में इत्तेफाक किया त जे भी शादी वाले प्रोग्राम में राग हुंदो उन में को भी मौलवी वनी निकाह न पढ़ाई सुभान अल्लाह नाम ताऊ पुछा तो क्या एड़ो काम असा वट के राग बींदो हेरे ने आयो हे रागी सभी रात राग जो शादी थी जिसते मौलवी न जे निकाह न पढ़ाई पुजरी मौलवी न जन ते दोल वजाइंदा हे राग कराइंदा मुमताज मोलाई कराई हाणे भागे जो मोलाई नालो रखो तो मोलाई जो बिन माण्हू के हिकड़ो जो होजे सफा करी भाई मोलाई है ऐं ॿियो हुनखे जो भाई जो अल्लाह वारो हुजे हिन भागे में ॿई निशानियूं न आहिनि हे त कचियूं ॻाल्हियूं थो ॾे जे दर ते बीहंदो मां लियो पाईंदो मां पीड़ी घर में गिरी पवंदो वरी राइते तो सेवण हलंदा दे वरी सेवण बि हलंदा कहिड़ा पाण भरींदो नी ओ मुंहिंजा अज़ीज़ो मां बाऊं थो न कयो रागन सां मोहब्बत न को रागीदन सां मोहब्बत नबी से फरमाया मरो मामन अहब जनी जैसा मोहब्बत होंदी क़यामत जे ॾियारे उन सां गॾु हूंदो जेकॾहिं तव्हां जो रागीदन सां प्यार हूंदो त क़यामत जे ॾियारे तव्हां उन सां गॾु बीहंदव मेहरबानी फरमाए पाण खे शर्मिसारी खां बचायो आलम सां मोहब्बत कयो कुरान मजीद सां मोहब्बत कयो हाफ़िज़न सां मोहब्बत कयो त इंशाअल्लाह ताला तव्हांखे अल्लाह जे आख़िरत में आलम ऐं हाफ़िज़ कुरान वारनि सां उथण नसीब फरमाए अदा मां तव्हां पुछा थो कयां राग साज़ ऐं गाना ये अल्लाह ताला के नाराज करने वाली शयूं का नाराजी करने वाली तो हाणे जिन जवान की शादी न अल्लाह जे नाराज पसंद थे निकाह अल्लाह जे नाराज पसंद थे या जोड़ी खुश रही सके थी गलायो नला पेरी रात ज़ालम मोजरा खाई पोइ सुबह साॻो ई मुलाने जो मुला चिश्ती जे साईं तावी ज़रूर दे ज़ालम के रात खंगियो ई न मूंखे ॾिठे ई न साईं मनता मोलाई जो काॾा थी कम
पोइ मां बि चवंदो आहियां त वञी तव्हां तावीज़ में हुन वठंदा कयो न जेको राग कराईंदा हो ऐं मोले ॾेखारींदा भॼंदा कयो ता राग कराए गाना हलाए रब खे महाराज करे जिन्हनि शैतान खे घुराए जिन्हनि शैतान सां घर भरे पंहिंजी ज़ाल खे जिन्हनि शैतान जे वर ॾियारे हाणे तूं चवेंदो त मां ज़ाल सां प्यार कम इहे जिन शैतान काथे तोखे प्यार करणु ये तो ज़ाल जी नबी ने फरमायो जिन शैतान जिस्म में ईअं घुमंदा आहिनि जीअं रत घुमंदी आहे कियां ॻाल्हायो नथा जीअं रत नबी साईं फरमायो पहुची दिलि में ख़्याल पैदा करा पोइ हिन माई कुंवार जी दिलि में ख़्याल विझो न तकजांसी सफ़ा ढबो थी सफ़ा चढ़ो थी किनो थी सफ़ा चिपरो फाड़ो थी अॻे ई जिन शैतान महिनत दिलि में करे छॾींदसि हे जो जवान ईंदो सदो ही हेरी वाला मुंह तो कर भला 1000 तो ॾियां चऊं भला 5 ॼणा वाए चऊं जे 10 ॼणा वाए जे परे थी हाणे न लत मां रोज मोतवर छां सां शादी कई थी अबे मां जे करे चुप करे आई आहियां हथनाण जाए मदा बाह भॼी विझां ये जिन्हनि जो असर पाण पंहिंजे घर खे ठाहिण में टाइम था जिन शैतान असांजा दुश्मन जो जॾहिं असांजे ॾाॾे जो इब्लीस सॼण न थियो असांजो सॼण थींदो कुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो फरमाया अय्युहल्लज़ीना ला तत्तबिउ खुतवातिश शैतान ला तत्तबिउ खुतवातिश शैतान इन्नहु लकुम अदुव्वुम मथे खणी चो सुभान अल्लाह ईमानी जज्बे सां जो सुभान अल्लाह दिल जी गहराई सां जो सुभान अल्लाह मां कुर्बान वञा अल्लाह जे प्यार सजदो करे कान ईमान वारनि खे ओ ईमान वारो न लॻदो शैतान जे कद ला तत्तबिउ खुतवातिश शैतान इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन ये ताजा पहले मारे बदरा दुश्मन दा चिट्टे मारे बदरा दुश्मन दा हां जने भी ताजे दिल में अजी गुनाह जो ख्याल पैदा करना अल्लाह वरमा यंज़गलक मिन अश-शैतान अलहुन फस्तइज़ बिल्लाह यकदम अल्लाह से गुरजो शोद शैतान खुदा जो ताके नजर न साज माजी नजर खुदा गायब न समझता जो जा अनुमान जो अल्लाह से पानी बंद गए मुसलमान जिन शैतान के ताजे जिस्म वक्त नहीं करता के रहमत वाले भाग में महफूज करे शरीयत का साईं चवे तो हमला कंदव ये निभागा तो करे न वेंदा रमजान में वॾा प्यार नंढा घटना कर जाते ॾिसूं था त मुस्लमान विड़िया पिया वॾे मां वॾो जहिड़ो थिए थो रमज़ान में वॾे मां वॾी लड़ायूं थियनि थियूं रमज़ान में छो जिन शैतान वॾा पिया पर नंढा कम पट वेठा आहिनि मुझे अजीजो मुझे दोस्तों मुझे भाइरो पान संभालियो अॼु इरादो कयो जो इंशाअल्लाह राग जो बाइकाट कयो जो साज़ जो बाइकाट इंशाअल्लाह तो क्यों था पर आए कोई मुश्किल न घर में टीवियों कढी सघंदो
नए पीछे बनी सकदो एकड़ो फकीर जे वो चीज नहीं मां घर गालाए न सकदो राग कथा बंद कराए सने लगे तो सब था में ना फकीरो केड़ा केड़ा जरा तो पको ता के इंशाल्लाह घर मटी में कडी फिटी कमा घणा ये थे चुकी में चाहे ये तो बंदणो तन भलारे महीने में भी भलो इरादो न कंदा बाबा इरादे जो विसवाबा न वायदो तो था न कसम तो खणाया न कुरान तो ॾेखारिया सब इरादो को इंशाअल्लाह ताला पंहिंजा घर में टीवियूं साल राग खत्म करा मुझे अजीजो दिल मुर्दा करे छड़ी राग बुद्धि बुद्धि साल बुद्धि बुद्धि गाना बुद्धि नबी से फरमायो जने दिल मुर्दा थी दिया तो वो कुरान मजीद भी असर न कर सुभान अल्लाह बिन शहन जे करे दिल मुर्दा थी पांदिया गरम से नहीं करे एक राग जे करे साज ऐं गानन जे करे नंबर बे दे घणे खणन जे करे अज तक खिलखिला लगी पिया मस्काने मजाक के हर को तो चाहे मजा लो मजा दोस्तों मेहरबानी फरमाए घणे खिलण को पाण बचाईंदा क्यों फलियल्लाहु कलीलम वलियबकू कसीरा अल्लाह तो फरमाए तमाम थोड़े मां थोड़ो खिलो ऐं तमाम घणे मां घणो छो दे रोण जो जान आ खिलण जो जान आहे बदे साहबी ठाण पाण में कचहरी दा कचहरी कंदे कंदे दहकार दा मुझे प्यारे मोहम्मद करीम जो तो गुजर से आए सैयन के सी गुस्से कावणे जलाल में की फरमायो सैयन फरमायो तो शालता दुनिया के जहान में एदा तक जो दाता आगे खबर ना है अल्लाह देंगे तक ना पसंद है ऐ घणे खिलना दिल मुर्दा थी दिया ता इम्तिहान में दाखिलो ता आजमाइश में दाखिलो खिलियो तने जने जन्नत में पजो खिलियो तने जने कामयाब बन वञो खिलियो तने जने पास थी वञो ला यस्तवी अस्हाबुन नार व अस्हाबुल जन्नत अस्हाबुल जन्नत हुमुल फाइजून असा दुश्मन जे विच में एरो नफ्स जावा एरो जिन शैतान जावा एरो यहूद नसारा जावा केड़ा हमला किया था अगे टीवी वारो मिलो वीसीआर वारो डिश वारो वो डिठो त घणा खाता पर मुला बचिया पोया ये टच मोबाइल ते लिए गिराट देती आने मुलन के भी कल्टी कयो जे मौलवी गिरस दे या मोबाइल जे गिरस चाहिए लानत रथ में अल्लाह जाने तो ये टीवी है वीसीआर जी भी डाली है क्यों फसाए ऐसा जेको मौलवी के टेम कुरान मजीद के जे वो आने टच मोबाइल के दादे आज जेको जे महावन के कुरान मजीद के जे वो आने टच मोबाइल के दादे जेको जे मुल्क कार के जे वो टच मोबाइल के जे दोनी जेको जे सलात दूध के जे वो आने टच मोबाइल के जे दोनी जेको जे नफलन के देनो टचो बाल के वो टेवड़ नो दोनी ओ मया अजीजो मया दोस्तो वदा यहूदी नसारा साया दुश्मन है तरे अल्लाह फरमाओ मया प्यारा नबी जो बन गुलाम के ला तखल यहूद वन नसारा औलिया बन गुलाम के जो तने भी यहूद ने नसारा के सजन चलन करे भी न के दोस्त दुकान शो दे सजन जा ध्यान आई बेन पर अल्लाह प्यारे नबी की फरमाया वला रज़ा कल यहूद वन नसारा हत्ता
मिल्लतम और प्यारा मोहम्मद करीम कदे भी यहूदी नसारा तो राजी न थींदा जिस ते दोने जो चवण दे ते करे यहूदी नसारा ताजा वडे बावदा दुश्मन तो मोहम्मद करीम पान भी यहूदी नसारा को पासी और कोई पानी गुलामन के बीच में पासी रात तमाम दुनिया में भी कामयाब दा आखिरत में भी बेड़ा ये पार करे असारी ನನಗೆ ಯಾರು करे ಬರ್ತವ असां ನನಗೆ दोस्त करे ಬರ್ತವ सूरत मन जेडी छाई में छा शादी बड़े तरीके से ना करो खाओ ना तरीके से मैंने तो सेम शादी हालन में बीन करे ना मुसलमान खाने शर्म है जेडी क्या लिबास हो उठण वेहण हो गालाण बोलाण हो ओ मुझे अजीजो नबी से फरमायो मन तशब्बह बिकौमिन फहुव मिनहुम सही ने फरमाया जे मां मुझे गुलाम मुझे उम्मती मुझे आशिक यहूदन नसारन जेडी मुशाबत रखी सूरत ऐ सीरत में क़यामत जे दिहाड़े वो उन्हनि मां हूंदो मामा हूंदो ई मुझे अजीजो सवालो पान में सूरत मोहम्मदी पैदा जो इंशाल्लाह दाढ़ी सुवारी रखदा अज वाइज थोड़ो कोड़ो आ पर फायदेमंद मानो चवंदा साईं दाढ़ी रखूं पर घरवारी जो मयारा ते सुधन ये शैतान है हमारा अल्लाह जाने तो कदे भी असां के असां जी मयारा न दी आई साहब तो मिलिया न सही मिली न तो मुझे आदमी तो शैतान हम लोग का है जे को भी दाढ़ी रखने जो ख्याल रख दो दिल में विश्वास जी पैदा कर न कि जाए दाढ़ी सुवारी मानो मुला मुला चवंदई वही बियो शैतान जी दिल में ख्याल पैदा कर न कि जाए दाढ़ी सुवारी जे रख दे तो दाढ़ी में खाद सी नहीं वही क्यों शैतान हम लोग नरक जाए दाढ़ी सारी जे रखे तो दाढ़ी सारी में धुआं पे जी नहीं वही चौथों शैतान जी हम लोग नरक जाए दाढ़ी सारी कुआरे के हम लोग न मिल दई माई वही पंजवां जी शैतान हम लोग शादी वाले दे तो नरक जाए दाढ़ी सारी घर वाले के वही शैतान हम लोग नरक जाए दाढ़ी सारी मोचारो नजर नहीं माता को पिछा दो क्या तो सारी कायनात में पहले नंबर दे उसने जमाल वालों के जो मिठड़ो करी तो न सोने साईं दाढ़ी सारी हुई करना कुरान मजीद में अल्लाह ताला फरमाया वल्लुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा कला वलल्आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ यु'तीका रब्बुक फतर्दा सोने जाएंगे दाढ़ी मुबारक थे जे सोने जाएंगे तेरे मुबारक जे सुन लाए पांजा तेरा है परेशान पर परावा भी नबी नहीं जियारत ले दीदार राय बेटा में आराम हुआ जे सही जियारत ले दीदार जलाए मलाइका आसमान हो रही पर जब भी मुझे प्यारे मोहम्मद करीम की ज़ियारत के गोली दावत रहा इल्ला समीअना कुरान अजबा
जीते जरासीम कीड़े मकोड़ा ढोरे भरा शीं बगैर बिगड़ शाला साबी बमंदा जेरसे सामे सो मोहम्मद करीम गुदर बमंदो तजीते जरासीम कीड़े मकोड़ा ढोरे भरा शीं बगैर समझ निकलेगा प्यारे मोहम्मद करीम की ज़ियारत भी करा अखर पानी में हारिदा सोने नबी के सलाम भी पेश करा चला अस्सलाम अलैका या रसूल अल्लाह साहिब बमंदा जरे नबी से नबी से मेरा तब पक्षियां बरंदा बाज़ कबूतर कभी में झींगू भी लगे नहीं ये मस्जिद नबी जे तब वे जीवे हूं सोने मोहम्मद करीम की ज़ियारत भी करूं लखनऊ पानी आरे सोने नबी के सलाम भी पेश करूं अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह साईं जी ज़ियारत लाइ सॼी दुनिया हैरान करे जान उन साईं की ॾाढी सवारी ठही पई बाक़ी असांखे न ठहंदी केॾो शैतान जो हमलो आहे अॼु रातो को चयो इंशाअल्लाह ताला शैतान जी चेरी चिमी कबी जो ॾाढी सवारी पंहिंजे चेहरनि में सिंगार नबी साईं फरमायो क़यामत जे ॾाड़े ओ मुंहिंजा ग़ुलाम मोहम्मद तव्हांखे ॿिनि निशाननि सां सुञाणींदोमांव साईं फरमायो का निशानी जो दान माल जी पाबंदी कजो जेको नमाज पढ़ण जे करे मुंहुं लागियो मुंहुं का तब बेर धोला क़यामत जे ॾियारे अल्लाह से इन पंजनि हुज़ूरनि खे ईअं बारी दोरी चंड बरदवा ऐं साईं फरमायो ॿी निशानी जो तव्हां मूंसां घबराइजो ॾाढी सवारी मुंहिंजी तरफ़ जो क़यामत जे ॾियारे मोहम्मद करीम तव्हांखे परे खोले तव्हांखे जॾहिं बि निशानियूं ॾिंदुमि सदक माल भाकुर पाइणो माल चुनियूं ॾींदो माल पंहिंजे हथनि सां आबे हुजे मुसल वारो चांहि पीआरींदो माल साईं वॾा वही बि फरमाया त जेके मुंहिंजी नज़र खोलाइबो अल्लाह ताला मलाइकनि खे वणंदो मलाइका बि निशानियूं ॾिसो जिन जा बि अल्लाह जिनियूं बि मुशाक़त ॾाढियूं सारियूं मारियूं ये मुझे प्यारे नबी जा सजा सच्चा पदम सच्चा परवाना है ये पंहिंजे नूर जे उड़न देखणी प्यारे मोहम्मद करीम जी कचहरी में बुझायो पता छा जो त क़यामत जे ॾियारे असांजी सुञाणप थिए करन न अॼु रातो को चयो इंशाअल्लाह नमाज़ पढ़ंदा अॼु रातो को चयो इंशाअल्लाह ॾाढी सवारी बि रखंदा हिकड़ा वरी अटकल सां रखी वेठा आहिनि हेतिरी जे साईं सावक सां आहे अब्बास सावक सां कम न हलंदो अल्लाह जी ज़ात जो कसम अध इंच बि जेकॾहिं ॾाढी सवारी पुठ खां खुटल आई आहे सुन्नत में शुमार न अॼु रातो को चयो इंशाअल्लाह पुठ ते ॾाढी सवारी इरादो पक्को गन कचो अबा कड़ी थी कस लगे भला ॾिसो मांखे ॾाढी सवारी ठहे थी करन न साईं आई साहब खे ठहे थी करन न भला मूं वारे आई साहब खे ठहे थी करन न हर तव्हां शैतान जे धोखे में जिया माण्हू वरी चंदा जालिया वञनि साईं तावीज़ त ॾे घर वारी मूंखां गुजे ई नथी हाणे माई तो कीअं ख़ौफ़ करे तोखां कीअं ॾुजे तो पाण माई जहिड़ो लॻो पियो असांजो भाउ अब्दुल शहीद मरो उनखे हिकिड़े दोस्त जो चई साईं तव्हां भला माइनि खे वणो ई नथा जे कीअं जे तव्हांखे माइयूं ॾिसण ईंदो कमु हेठि थियूं करनि ऐं असांखे ॾिसण ईंदो तारा फाड़े थियूं टकनि माना असां वणूं था नी तव्हां नथा वणो असांजो भाउ अदा चरिया तूं ॻाल्हि सम्झी न आहे जे कीअं
जे चरिया ता उन जड़ो मानो कई बैठा वो समझन दे ये साजे नाल बेचारा केड़ो इनो हया केड़ो इनो शर्म केड़ो इनो पर्दो पर जड़े असा दी नजर पेन जो जो मजलूम पे जो एकदम अखबेर सी थी सुभान अल्लाह एकदम कंदे एक तो थी ने अल्लाह जाने तो सलाम आयो घराए न लगन ता सदाई मोचड़ा या ये न दाढ़ी जी बरकत रोबा दाढ़ी में दबदबो दहशत 50 साल जो कोड़ो थे ने दाढ़ी कुड़ाई ने हेतरो नजर ने जेकने 16 साल जो नौजवान दो दाढ़ी सवारी मुठ के अंदर ये बबर शी नजर सुभान अल्लाह हज़रत अल्लाह वते मावलो बहादुर की नजर इंदो हो दाढ़ी सवारी जे सदके सुभान अल्लाह और मुझे सवाल माने मोहम्मद करीम ने सहाबा वंदे मारी दाढ़ी सवारी हज़रत अल्लाह जी सजो सजो मुबारक दाढ़ी सवारी ला भरियो पियो एक दाढ़ी नबी सैयद जंबिया सामोल मोला भी आयो सैयद खली फिरांगा सैयद खुशरान दांगा वे जाके हज़रत अल्लाह जी दाढ़ी सवारी के जमील नो फरमायो अली हाने हाने हेरो इब्लीस से दान पियो तो ते जो नजर पे अपनी दाढ़ी सवारी जो रोग बर्दाश्त करे न सकियो वठी पेरन दे ने कोई ते वो जो यार भी लई न जाने किया रोबे ना मेरा तारी नहीं ना अजरादो को इंशाल्लाह दाढ़ी सवारी चेरन में सिंगार मां तो टीका दे माने होती का तारी बरत मुजाजी रो हिन दौर फितने जे जमाने में अल्लाह जी जात जो कसमा रे न्यारो कुरान मजीद मुझे हथ में आ जे दाढ़ी सवारी पाजे चेहरे में सिंगारी 100 शहीद जो सवाब कमाए जो देन वक्त दाढ़ी रकम दाढ़ी दुखी थी पई मयारो मेहना दामिल अरे मुल्लो थियो अरे मुल्ला थियो ओ मुजा दोस्त ये सब मयारो सब मेरा प्यारे मोहम्मद करीम जे सजे बरगाज के और क़यामत जे दाड़ ताजा थकई लई मौला हज़रत बिलाल मदार रोए नबी सैयद भागवत पाता है चुनियो ने हज़रत बिलाल के और बिलाल शोधो रही सही मरे जा कब मानी दाढ़ी तेरी को ठुठो दा चंदा मुंजी दोनी सही मजाक करनी दाढ़ी सवारी मुके थोड़ा वारा दाढ़ी सवारी जा सही मस्ती दा करना दाढ़ी सवारी वारे दे मानी दाढ़ी तन दुखारी खैया और सोना सही करे करो पानी दोए सही बिलाल परेशान मुखालिफ करवारा हुआ तो कोई ठठोलियों का तू ने दाढ़ी सवारी करे अल्लाह के एडो प्यारो अल्लाह सही जो प्यार तो सामराय कराची अल्लाह ने यार जो अल्लाह ने को बिलाल लगे एडो प्यारो जे बिलाल ने दिए जान तू जन्नत में लोग हो जाना ये इलाका के इजाजत करे तो बिलाल की इजाजत करे तो ओ बिलाल आसमान को मलाइका लैया इजाजत है इजाजत है जो मक्के शरीफ की गलन कितने में माफी लगा मक्के की गलन की शरीयत तेरी बिल्लत में जड़ी तो बिलाल की इजाजत है इजाजत मुझे दोस्तों मुझे भाई हज़रत बिलाल सुनो बेचारो मान जो सादड़ो दंद विथी दार जुबान जो बातड़ो दाढ़ी सवारी बुचड़ी फोटो को ना करण अल्लाह से प्यार सुभान अल्लाह तेरे घरे पांच संभालो हाने घणो वाल थियो मुझो आखिरी में अर्ज यो तो मेहरबानी फरमाए सूरत मोहम्मदी पैदा कयो इंशाअल्लाह सीरत मोहम्मदी पैदा कयो कुरान मजीद सा ताल्लुक में जो कुरान मजीद सा निस्बत में जो कुरान मजीद सा प्यार में जो इंशाअल्लाह दुनिया में भी इज्जत कमाई दो आखिरत में भी बेड़ा पार केरन के जन्नत को पे तुम देखो तुम्हारे साथ सब चाहे होता जन्नत की वो है ना यार साईं यारी सुभान अल्लाह यारी पक्की करना कंदी हे यार क़यामत जे दिहाड़े तांगे परन सां परवाज़ करे बिस्तर पूजे
फरमाया वलिमन खाफ मकाम रब्बी जन्नतान फबअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। बुलंद आवाज सा अञा ईमानी जज्बे सा अञा दिल जी गहराई सा फरमाए फबअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अल्लाह से सबने के कुरान शरीफ से मोहब्बत नसीब फरमा, कुरान मजीद से प्यार नसीब फरमा, कुरान मजीद से ताल्लुक नसीब फरमा। सबने के कुरान मजीद जो आलिम बना, सबने के कुरान मजीद जो हाफिज बना, सबने के कुरान मजीद जो आशिक बना, सबने के कुरान मजीद जो आमिल बना। अल्लाह से समूरन जी हाजिरी कबूल फरमा, समूरन जो बयान कबूल फरमा, उदान बुदान कबूल फरमा, कमियों को ताई माफ फरमा, परेशानी रफे दफे फरमा, मसला आसान फरमा, जेकी कर्जन में खुदा प्यान गैर खजानों जी मदद नुसरत फरमा, जेकी मसलन में मुझा प्यान अल्लाह से मुझा मसला आसान फरमा, जेकी बेचारा बीमार मुझे शिफा कामला अजला नसीब फरमा। ए लाउल आलमीन तू रहीमा तू करीमा, ये बलारी रात रमज़ान शरीफ जी बावी वारी अल्लाह से समूरन जो बयान कबूल फरमा, समूरन जा सगीराए कबीरा गुनाह माफ फरमा, सबने के जन्नत में बाखो अल्लाह से निजात नसीब फरमा, सबने के जन्नतुल फिरदौस में जगह नसीब फरमा। अल्लाह से असान जे साईं जो तरावीह नमाज में कुरान शरीफ पढ़ण पांजे बारगाह में कबूल फरमा। अल्लाह से जिन जमायत मेहनत सा हिम्मत सा जुरत सा सॼो तरावीह भी पढ़ियो, कुरान शरीफ जो खत्म भी ॿुधो, अल्लाह से उन्हनि जो बयान भी कबूल फरमा, उन्हनि जो ॿुधण भी कबूल फरमा, ये जो महफिल भी असांजी कबूल फरमा, मंजूर फरमा, मक़बूल फरमा। सभिनी खे अल्लाह साईं जेसिताईं दुनिया में आए पक्को ऐं सचो मुसलमान करे लाए, जॾहिं पाण ने घुराए कलमे वारो मौत, शहादत वारो मौत, नमाज़ वारो मौत असांखे नसीब फरमाए जाए। वसल्लल्लाहु ताला अला खैर खल्की मुहम्मद व अला आलिहि व सहाबी आमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।